अल्ताफ सिंह कैरी, एक्शन ऑपरेशन डिवीजन कंबर। राउजो साहब एसडीओ कंबर। मैं आपको आपके तवसत से पूरी आवाम को तव्हांजे तवसत सां पूरे अवाम खे हिकिड़ो मैसेज हिकिड़ो पैगाम पहुचाइणु चाहियूं था त रमज़ान में बिला तातुल बिला कंहिं जवाब जे असांजी सप्लाई कंटिन्यूटी ऑफ इलेक्ट्रिसिटी उहा बरक़रार आहे। इन जा टाइमिंग सुबुह जो शहरी में 3 बजे खां वठी अल्हम्दुलिल्लाह 7 बजे ताईं असांजी का लोड शेडिंग कोन्हे। इन हिसाब सां अफ़्तार टाइम ते बि 3:45 खां वठी राति जो 9:30 ताईं या 11 ताईं बि अल्हम्दुलिल्लाह असांजी सप्लाई बरक़रार रहंदी आहे। इहो खणी ॻोठ हुजे या शहर हुजे, हर हिक लाइ साॻियो ई पैकेज आहे, साॻी हर शइ हर सप्लाई असांजी बरक़रार रहंदी आहे। इन में कुझु शयूं मां तव्हांखे एड कंदो हलां। कंबर डिवीज़न आहे हिकिड़ो ज़िलो आहे। ज़िले में असांजूं 4 मुख़्तलिफ़ ब्रांचिस या सब डिवीज़न्स आहिनि। हिकिड़ी आहे कंबर जे हेडक्वार्टर ते मां वेठो आहियां। उनखां पोइ आहे असांजो मीरो खान खां शहदाद कोट, शहदाद खां पोइ आहे वार। हाणे हिते कंबर जी हिकिड़ी एरिया आहे मीरो खान, जिते अल्हम्दुलिल्लाह 100% असांजी रिकवरी आहे ऐं राउंड क्लाक 24 कलाक असांजी सप्लाई बि उते बरक़रार रहंदी आहे। उते का बि डिस्टर्बेंस कोन्हे, का बि लोड शेडिंग कोन्हे। आवाम जो वॾो साथ आहे उते असांजा, ऐं अल्हम्दुलिल्लाह बिना कंहिं इन फ़र्क़ जे किथे ट्रांसफार्मर सड़े थो उहो बि असांजी ज़िमेदारी में हूंदो आहे त अल्हम्दुलिल्लाह उनखे असां उन वक़्तु बिना कंहिं टाइम जे डिले जे उनखे असां ट्रांसफार्मर बि चेंज करे ॾींदा आहियूं। इहे ई तवसत मां हिते कंबर, शहदाद कोट ऐं वारनि खे बि गुज़ारिश करे सघां थो, तव्हां मीडिया जे चैनल भाइरनि जे करे वरी शॉर्ट टाइम में तव्हां असांखे टाइम ॾिनो, इहा महिरबानी करे इहा ई असांजी